बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिना व मौलाना अबिल क़ासिम मुहम्मद व आलिहि तय्यबीनल ताहिरीनल मासूमीनल मज़लूमीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम ले अल्लाह यज़अबुल मअरूफ़। अज़ान मोहतरम नाज़रीन गिरामी अस्सलामु अलैकुम या अली मदद। जीअं त असांजो मौज़ूअ गुफ़्तगू ऐं बहस हली रही हुई त व्याज जा कहिड़ा नुक़सानात आहिनि रवायात ऐं अहदीस जी रोशनी में, ऐं ख़ुदावंद मुतआल उन व्याज जे बारे में छा हुकुम ॾिनो आहे। अॼु उन मौज़ूअ जी अॼु 7वीं क़िस्त ऐं असांजी आख़िरी क़िस्त आहे त व्याजी शख़्स जे लाइ ख़ुदावंद मुतआल हुन जो ठिकाणो त जहन्नुम बणाए छॾियो आहे, बल्कि ख़ुदावंद मुतआल ख़ुदि फ़रमाए थो त जेको बि शख़्स व्याज वठे थो क़यामत त परे जी ॻाल्हि आहे, लेकिन दुनिया में ई हुन ते मुख़्तलिफ़ आज़ाब शुरू थी था वञनि। कॾहिं फ़लां बीमारी अची थी वञेसि, कॾहिं फ़लां बीमारी थी अची वञेसि, ऐं कॾहिं कंहिं मुश्किलात में पइजी थो वञे। त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछा कई वई त मौला इहो व्याज छो हराम आहे। मौला जन फ़रमाइनि था व्याज इन्हीअ जे लाइ हराम आहे जो व्याज नेकी खे ख़तमु करे थो छॾे। मौला जन फ़रमाइनि था जंहिं मुआशिरे में व्याज हलंदो हूंदो उन मुआशिरे में नेकी ख़तमु थी वेंदी। अगरि कोई शख़्स चाहे थो त नेकी खे आम करे त उहो व्याज न ॾिए बल्कि कर्ज़ हसना ॾिए। कर्ज़ हसना सां हुनजी नेकी आम थी वेंदी ऐं व्याज ख़तमु थी वेंदो। हिकु ॿी रवायत में मिले थो त पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त 4 शख़्स कॾहिं बि जन्नत में दाख़िल न थींदा। सभ खां पहिरीं जेको शख़्स शराब जो आदी हुजे, या ॿियो उहो जेको बेगुनाह कंहिंजो क़त्ल करे, ऐं टियों जेको यतीमनि जो माल खाए, ऐं चौथों जेको व्याज खाए, उहो कॾहिं बि जन्नत में दाख़िल न थींदो। अज़ीज़ान मोहतरम, तव्हां पाण पंहिंजे मुआशिरे में ॾिठो हूंदो त कुझु अहिड़ा माण्हू बि असांजे मुआशिरे में आहिनि जेके चवनि था त आउं एतिरो व्याज नथो वठां, लेकिन फ़लां शख़्स जेको आहे उहो मूंखां वधीक व्याज वठे थो, उहो व्याज या मां व्याज न आहियां। बल्कि इन जे लाइ बि पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे जेको शख़्स 1 दिरहम व्याज खाए थो उहो उन शख़्स जे गुनाह जे बराबरि आहे जेको शख़्स 36 मरतबा कंहिं सां ज़ना करे। ख़ुदावंद मुतआल तव्हांखे ऐं असांखे हिन अज़ीम गुनाह खां, हिन वॾे गुनाह खां महफ़ूज़ फ़रमाए। नाज़रीन मोहतरम, इमाम जाफ़र सादिक़ फ़रमाइनि था त व्याज हिकु वॾे मां वॾो कबीरा गुनाह आहे जंहिंजो ठिकाणो जहन्नुम आहे। बल्कि दुनिया में ई उन शख़्स जो इहो सिलसिलो यानी उन ते मुश्किलातुनि जो सिलसिलो जारी थी थो वञे। कॾहिं उन वटि नौजवान जी फ़ौती थी वञे, कॾहिं कंहिं मुश्किलात में, कॾहिं कंहिं बीमारियुनि में मुब्तला थी थो वञे। त हिकु ॿी रवायत मिले थो त पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त 7 गुनाह अहिड़ा आहिनि जंहिंजी वजह सां इंसान जन्नत जी ख़ुशबू बि न सूंघे सघंदो। उन्हनि 7 मंझां हिकु व्याज आहे। जेको बि शख़्स व्याज खाईंदो उहा जन्नत में दाख़िल थियण त परे जी ॻाल्हि आहे, बल्कि उहो जन्नत जी ख़ुशबू बि न सूंघे सघंदो। नाज़रीन मोहतरम, अॼु असांजी 7वीं क़िस्त हिते मुकमल थी। इंशाअल्लाह वधीक तफ़सीलात सां कंहिं ॿिए मौज़ू ते तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं।